चूहड़ जमाली मां शाहिद हुसैनी की रिपोर्ट मुताबिक चूहड़ जमाली भरिसां पुल ऐं रोड जी इंतिहाई ज़गून हालत सबबि रेती सां भरियल ट्रक बैराज के किनारे सां कल्टी थी वई। ट्रक में सवार ड्राइवर बर वक्त जंप हणी वहंदड़ पानी में किरण खां पाण खे बचाए वरितो, जॾहिं त ट्रक में वेठल 3 मज़दूर ट्रक कल्टी थियण सबबि बैराज में वञी किरिया, जिन खे मक़ामी माण्हुनि फौरी तौर ते रेस्क्यू करे ॿुॾी वियलनि खे बचाए वरितो। मक़ामी माण्हुनि मूजिबि चूहड़ जमाली शहर खे शाहबंदर रोड सां ॻंढींदड़ नेवी कैंप लॻ पुल ऐं उन सां लाॻापियल केतिरनि ई किलोमीटरनि ते रोड जी हालत इंतिहाई ख़राब आहे। रोड ते वॾा खॾा, टुटल हिस्सा ऐं पुल जी ख़राब सूरतहाल सबबि ख़ासि तौर ते हैवी ट्रैफ़िक खे सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। ख़राब रोड सबबि ट्रैफ़िक डंपर ऐं ॿियनि वॾनि गाॾियुनि जे अच वञ सबबि रोड हादसा हर वक़्तु मौजूदु रहनि था, जॾहिं त हादसा रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। होॾां शहर रवासियुनि ऐं ट्रांसपोर्टनि सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी समेत ज़िले इंतिज़ामिया ऐं लाॻापियल खातनि खां मुतालबो कयो आहे त नेवी कैंप भरिसां पुल ऐं ख़राब रोड खे ॿीहर तामीर कयो वञे त जीअं इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बचनि।